कराची में ख़बर शामिल कंदासीं। नून लीग पीपल्स पार्टी की एक ॿी विकेट किराए छॾी आहे। अॻूणो सूबाई वज़ीर अख्तर जदून नून लीग में शामिल थी वियो आहे। पीपल्स पार्टी अॻवान अख्तर जदून गुज़िरियल ॾींहुं नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन सां मुलाक़ात कई हुई। कैमारी सां तालुक़ रखंदड़ अख्तर जदून जी नून लीग में शमूलियत बाबति सईद गनी लाइल्मीअ जो इज़हार कयो हो। नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन सोशल मीडिया ते पंहिंजे बयान में चयो त अख्तर जदून खे नून लीग में शामिल थियण ते भली कार चवां थो। अपडेट्स मालूम कयो था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर शाहिद मीराणी खां। शाहिद, छा तफ़सील आहे हिन मां वटि? अख्तर जदून नून लीग में शामिल थियो आहे? जी बिल्कुलु। मुस्लिम लीग नून तरफ़ां कराची में पीपल्स पार्टी जी हिकु वधीक विकेट किराई वई आहे। अॻूणो सूबाई वज़ीर हुयो ट्रांसपोर्ट जो अख्तर जदून, जेको पीपल्स पार्टी जो हिसो हुयो, उनखे नून लीग में जेको आहे शामिल करायो वियो आहे। इन हवाले सां कुझु ॾींहं अॻु मुस्लिम लीग नून मेमन पारां अख्तर जदून सां मुलाक़ात कई वई हुई। उन मुलाक़ात में हुन बाज़ाब्ता तौर ते उनखे मुस्लिम लीग नून में शमूलियत जी दावत ॾिनी हुई, जंहिंखां पोइ अॼु मुस्लिम लीग नून जे सूबाई सदर बशीर मेमन ट्वीट कयो आहे, जंहिंमें हुन अख्तर जदून खे पाकिस्तान मुस्लिम लीग नून में जेको आहे शामिल थियण ते भलीकार कयो आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त कुझु ॾींहं अॻु जॾहिं मुस्लिम लीग नून जे सदर बशीर मेमन जी अख्तर जदून सां मुलाक़ात थी हुई, त उन मुलाक़ात खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जे सदर सईद गनी पारां हिन मामले जी तरदीद कई वई हुई। उनजो चवणो त अख्तर जदून जेको आहे उहो हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी जो हिसो आहे, उहो पीपल्स पार्टी खां अलॻि नथो थी सघे। पर अॼु नून लीग जे सूबाई सदर बशीर मेमन जेको ट्वीट कयो आहे, हुन में हुन इहा दावा कई आहे त अख्तर जदून जेको पीपल्स पार्टी क्याबारी जो जेको आहे उहो अॻवान हुयो, सरगर्म अॻवान हुयो, उनखे नून लीग में शमूलियत अख़्तियार करे छॾी आहे। जी।